नाज़रीन, बदीन ऐं थरपारकर ज़िलनि में वधंदड़ ज़हनी दबाव सबब आपघात जे रुझान खे रोकण लाइ सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी तरफ़ां DHO बदीन डॉक्टर लियाकत कमराणी जी मेज़बानी में बदीन ज़िले जे डॉक्टरनि लाइ हिकु तक़रीब मुनक़द कई वई। इन हवाले सां रिपोर्ट करियो आहे यूनिस बकारी। ज़िले बदीन ऐं ज़िले थर में वधंदड़ ज़हनी दबाव सबबि रोज़ाना ख़ुदकुशियुनि जे वधंदड़ रुझान खे रोकण लाइ सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी तरफ़ां DHO बदीन डॉक्टर लियाकत कमराणी जे मेज़बानीअ में बदीन ज़िले जे डॉक्टरनि लाइ हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सेनेटर करीम ख्वाजा, चेयरमैन सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी डॉक्टर हैदर नकवी, डॉक्टर ज़हूर अब्बासी, डॉक्टर जमील जूनेजो, डॉक्टर लियाकत अली कमराणी DHO बदीन ऐं ॿियनि डॉक्टरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खुदकुशी जो लोग करते हैं उसमें से 90% से लोगों में डिप्रेशन होता है। डिप्रेशन एक जहनी कैफियत है, उदासी होती है आम, लेकिन एक बीमारी होती है जो कि अक्सर व बेशतर उदासी होती है। तो अगर आप डिप्रेशन को जल्दी रिकग्नाइज करें तो ख़ुदकुशी के रुझान को प्रिवेंट किया जा सकता है। ख़ुदकुशियूं छो थियूं थियनि, उन हिकिड़ो कारण इहो आहे त 80-85% माण्हुनि खे डिप्रेशन आहे, जंहिंजे करे ख़ुदकुशी थींदियूं आहिनि। डिप्रेशन अगरि कंट्रोल थी वियो त ख़ुदकुशी कंट्रोल। बाक़ी बेरोज़गारी आहे, मोहबत आहे, शादियूं आहिनि, इमोशनल इशूज़ आहिनि, साइकोलॉजिकल इशूज़ आहिनि, बीमारियुनि जे करे ख़ुदकुशी थियनि थियूं। बुनियादी वजह इहा आहे त वधंदड़ डिप्रेशन उन जे पोयां सुसाइड हिकिड़ो वॾो अलमियो आहे सोसाइटी जो, ऐं ख़ासि तौर ते अंदरूने सिंध में मिठी फस्ट ते आहे, ऐं उन खां पोइ बदीन ज़िलो जेको सेकेंड नंबर आहे सुसाइडल प्रोन या सुसाइड जा रुझानात में। त असां इहो सोचियोसीं त मुआशिरे जे उन्हनि पैरामीटर्स ते कमु कजे, मिसाल तौरु साइकेट्रिक पॉइंट ऑफ व्यू खां, रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां, त उन जेको वधंदड़ अमल आहे, जेको हेॾो वॾो नुक़सानु आहे, उनखे कम्यूनिटी खां बचाइजे। जेकॾहिं उन्हनि जो असां शुरू में डिप्रेशन ऐं एंज़ाइटी उन्हनि जी असां कंट्रोल करे वियासीं त असां इन मुसीबत वारी बीमारी खां, हिकिड़े अज़ाब वारी बीमारी खां छुटकारो पाईंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त डिप्रेशन में मुब्तला ऐं दिमाग़ी मरीज़नि जी सही चकास करे इलाज कयो वञे ऐं वक़्त सिर माण्हुनि जे इलाज लाइ जोगा उपाउ वरिता वञनि त जीअं ख़ुदकुशियुनि जे रुझाननि ते कंट्रोल करे सघिजे। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ TV न्यूज़ बदीन।